बस ॿियो कुझु न कनि ऑफिसर ये चूंडियल नुमाइंदा हिकिड़े ॾींहं लाइ 6 कलाकनि ताईं असांखे ईअं सफ़र करे ॾेखारींदा हिन हालत में। हाणे इहे सिंध जे मिस्त्रियुनि जो तव्हां हुनखे कमाल चओ या हिन गाॾी सां ज़ुल्म चओ, जेको तव्हांखे वणे सो चओ, बल्कि इंडिया जो बॉर्डर बि क्रॉस करे वेंदियूं हूंदियूं, हा न, कॾहिं कॾहिं मूड थी वेंदो हुननि। पोइ हिन में जान जो बि त ख़तरो हूंदो न, हादसा बि थी सघंदा। अल्लाह रे बस में अल्लाह नियत सां मंज़िल आसान अदा। हाणे घणी देरि खां हिते तव्हां बीठा आहियो? अधा कलाक थी वियो असांखे बीहे। कलाक खां? हा। अॻियां घणी देरि जो पंधु आहे? अञा पंप ते बीहंदो 2 कलाक। वरी पंप ते 2 कलाक बीहंदो? हाणे को बस हुजे। सफ़र घणी देरि जो आहे? 3 कलाक थी वेंदा आराम सां। 3 कलाक उहे 3 कलाक ही 6 कलाक ज़रूरी आहे छा? भला तव्हां 40 माण्हू खणो। हिकिड़ी गाॾी अचे थी शहर, माण्हू 30 थियो वञनि करे, 40 थियो वञनि करे, 50 थियो वञनि, पोइ किथे वेंदा? हिकिड़ी गाॾी आहे, ॿी गाॾी कोन्हे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। उमरकोट शहर में उमरकोट किले अंदरि मौजूदु आहियूं। आया आहियूं असां तव्हांखे का ॿी शइ ॾेखारण त कीअं हितां जा हज़ारे लखे माण्हू उन्हनि गाॾियुनि ते पंहिंजनि माॻनि मकाननि ॻोठनि ताईं वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे पहुचनि था। कीअं हिकिड़ी जीप ते 30 40 50 माण्हुनि ताईं सफ़र कंदा। पर ज़ाहिर आहे उमरकोट पहुता आहियूं त पोइ उमरकोट किले में अचण खां सवाइ असांजो विलाग कीअं थिए मुकमिल थी सघियो। जेतोणीकि तारीख़ी रेफरेंसिस मूजिबि उमरकोट किलो 11वीं सदी ईस्वीअ में राणा अमर सिंह पारां जुड़ायो वियो हो, जंहिं करे उमरकोट खे अमरकोट बि सॾियो वञे थो। पर किले अंदरि सियाहनि जी ॼाण लाइ लॻल सरकारी बोर्ड ते किले जी तामीर बाबति वज़ाहत करण बदिरां फ़क़ति एतिरो ॼाणायो वियो आहे त उमरकोट शहर जो बुनियादु सुमरा ख़ानदान पारां विधो वियो, जिन जी सिंध ते हुकूमत 1050 खां 1350 ईस्वीअ ताईं रही। हिंदुस्तान जो शहनशाह रहंदड़ जलालुद्दीन मोहम्मद अकबर लाइ चयो वञे थो त हुन अक्टूबर 1542 धारां उमरकोट किले अंदरि जनमु वरितो हो, जो संदसि पीउ हुमायूं शेरशाह सूरी हथां शिकस्त खाइण बाद हिते अची पनाह वरिती हुई। उमरकोट शहर जे विच में वाक़िअ ही किलो चौरस शिकिल में तामीर कयो वियो। पकियुनि सिरुनि ऐं चूने सां तामीर थियल हिन मज़बूत किले जी हिकु ख़ासि ॻाल्हि हिन जूं वेकिरियूं दीवारूं आहिनि, जिन जी ऊचाई 35 फुट ऐं वेकर 9 फुट आहे। किले में 4 वॾा दरवाज़ा ऐं बुर्ज किले जी कुंडुनि ते मौजूदु आहिनि, जॾहिं त किले जे अंदरि पुराणा कमरा, रस्ता, कोठड़ियूं ऐं पाणीअ जा ज़ख़ीरा पिणु आहिनि। बाद में तामीर करायल हिकु म्यूज़ियम पिणु हिते आहे। किले जी मरमती ऐं बहाली जो कमु आख़िरी भेरो साल 2022 खां 2024 ताईं सिंध सरकार यूनेस्को जे कल्चरल हेरिटेज प्रोग्राम जे सहकार ऐं फंडिंग सां करायो, जंहिं कम ते पिणु तनक़ीद कई वञे थी। हाणे हलूं था विलाग तरफ़ ऐं ॿुधायूं था त थर में कीअं हिकु जीप ते 40 माण्हू खणी खेनि आज़ारियो वेंदो आहे। दोस्तों, ये उमरकोट शहर जी थर बाज़ार सॾिबी आहे। हिते होलसेल जा दुकान आहिनि, जिते परचून जो सामान मिले थो ऐं जेको किरयाने जो सामान हिते घणो मिले थो। ऐं इहो केतिरा ई मण सामान हिननि ई जीपुनि ते लोड करे ड्राइवर्स ऐं वापारी खणी वेंदा आहिनि। हाणे इहे सिंध जे मिस्त्रियुनि जो तव्हां हुनखे कमाल चओ या हिन गाॾी सां ज़ुल्म चओ, जेको तव्हांखे वणे सो चओ। तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ जीप वीचारी नंढड़ी थी तव्हां कंपनी मोकिली, हाणे हिन जीप खे हिननि पिकअप ठाहे छॾियो आहे। अञा त सामान हिन में रखणु शुरू कयो अथनि। हाणे तव्हां हिते हिन पायदान ते पियो आहे, माना हिननि पायदान ते ई रखियो आहे सामान, त हीउ सॼो भरिबो, छित बि भरिबी। उस्ताद किथे आहे? हीउ उस्ताद तव्हां आहियो न? केरु कोन्हे? हाणे ॾिसो मथे इहे ॼारियूं, खंडु, चांवर, अलाए छा छा। तव्हांजो नालो छा आहे भाउ? मुंहिंजो नालो शाहनवाज़। तव्हां गाॾी हलाईंदा आहियो?
केरु थो हलाइबो? ड्राइवर आहे ड्राइवर दे दे। गाड़ी है हाँ। ड्राइवर ही बैठो है अरे इनको फायदे जो पुछो तव्हां ड्राइवर आहियो? कहिड़ी गाॾी आहे तव्हांजी? हिन में केतिरो वज़न खणी वेंदा आहियो? 30-35। हुन त ॿुधायो 80 माण्हू ताईं बि खणंदा आहिनि। हाँ? आहे 10-12 माण्हुनि जी माण्हू 10-15-20 15-20 माना 25 माण्हू न 15-20 माण्हू ईंदा आहिनि। बसि 40-50 माण्हू था खणनि घणा माण्हू? 40-50 40-50। हीउ थोरो रिआयत करे पियो, थोरो कंजूसी न ॿुधाए। न हीउ आउं सम्झां थो, हीउ चए थो त हीउ सम्झे थो त का मुंहिंजे ख़िलाफ़ु को एक्शन थींदो। बाबा कहिड़ो एक्शन थींदो? हा मिड़ई हा सम्झी वियुसि ॻाल्हि खे। हा मुख़्तलिफ़ कलर्स में वॾे शौक़ सां ई ड्राइवर हिन जीपुनि खे सिंगाराईंदा आहिनि वॾियूं मज़बूत बि आहिनि, ताक़तवर आहिनि। घणो करे डीज़ल इंजन हिननि में इस्तेमालु थिए थो, छाकाणि त डिज़र्ट एरिया में ही हलनि थियूं। 4x4 जीप्स आहिनि हीअ। तव्हां ॾिसो न होॾां माना हुन पासे बि सामान लोड थिए पियो हिननि जीपुनि में। ॿुधायो वञे थो त 1000 खां वधीक रुॻो उमरकोट ज़िले में हीअ जीपूं हलनि थियूं, बल्कि इंडिया जो बॉर्डर बि क्रॉस करे वेंदियूं हूंदियूं। हा न, कॾहिं कॾहिं मूड थी वेंदो हुननि ओसि ताईं माना इंडिया जे बॉर्डर ताईं वञनि थियूं, ऐं मूड थी वञे त इंडिया जो बॉर्डर बि क्रॉस थी वेंदो आहे। अहिड़ो को मसइलो न आहे, सभु कुझु थी वेंदो आहे साईं हिते। केतिरी थिए थी साईं? स्मगलिंग थिए थी। छा सामान हा त मूं छा चयो? हा हा। अच्छा दोस्तो, पहिरीं त हिन में ही ड्राइवर साहब जेके आहे न सामान लोड कंदा, केतिरा ई माण्हू सामान लोड थींदो, परचून जो, दुकाननि जो सामान, ओड़े पाड़े वारनि जो सामान, ॻोठ वारनि जो सामान, उहो सॼो लोड थींदो। उन खां पोइ जॻहि ठाहे बि मुसाफ़िरनि लाइ, ॻोठाणनि लाइ। हाणे माण्हू हिननि जीपुनि में को शौक़ सां नथा वेहनि। हीउ व्लॉग ठाहिण जो मक़सदु इहो आहे त हिन जदीद दौर में बि असां सिंध जा माण्हू कीअं सफ़र कयूं था, केतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं था। पब्लिक ट्रांसपोर्ट ॾियणी आहे, बसूं ॾियणियूं आहिनि, 100,000 बसूं ॾियणियूं आहिनि कराची खे, पोइ हैदराबाद, पोइ सखर। बसि हीउ छा हिते माण्हू कोन था रहनि? छा हिननि जो हक़ु न आहे त हीउ बि सुठो सफ़र कनि? हिते छो न थियूं पीपुल्स बसूं हलाई वञनि, गाड़ियूं पीलियूं जेके हलनि थियूं कराची में, हैदराबाद में, जेके चवंदा त इलेक्ट्रिक बसूं आहिनि, एयर कंडीशन बसूं आहिनि, हिननि खे बि सफ़र जी सहूलियत थी वेंदी। हज़ारे मुसाफ़िर सफ़र कनि था ऐं किराया बि ठीकु ठाक भरींदा हिते। त गवर्नमेंट खे वॾो फ़ाइदो थींदो कि सिंध गवर्नमेंट हिमत करे 4x4 बसूं आणे त सिंध गवर्नमेंट खे वॾो रेवेन्यू मिलंदो ऐं आवाम जो बि सुख थी पवंदो। हा साईं, किरोड़े रुपया रोज़, किरोड़े रुपया। हाणे 1000 गाॾी चवनि था त रोज़ मोबिलाइज़ेशन करे थी। एवरेज लॻायूं असां रुॻो 20-30 गाॾी ते 20 मुसाफ़िर, चवनि था त 35-40, असां 20 लॻायूं था एवरेज। हिसाबु लॻायो त 20,000 मुसाफ़िर त इहे थी विया। नालो छा आहे तव्हांजो? अब्दुल रऊफ़। कहिड़े रूट ते हलायो था गाॾी? खोखरा पार। केॾी महिल तव्हां निकिरंदी गाॾी? टाइम असांजो कोन आहे, 2:30 बजे 3 बजे निकिरंदो। 3 वॻे पहुचंदी केॾी महिल? 5:30-6 बजे। 5:30-6। केतिरो लोड केतिरो खणो था? माण्हू केतिरा विहारींदा आहियो? तक़रीबन असां हिकिड़े ई घोट खां ईंदा आहियूं, 10-12 माण्हू, 10-12 माण्हू। 10-12 माण्हू ऐं 10-12 घटा बसि। ऐं हूअं वधि कोन खणंदा। वधि खां वधि हूअं कहिड़ी हीअ जेके गाॾियूं ॿियूं हलनि थियूं? वधि खां वधि खणंदा आहिनि ॿियूं, उहो मुख़्तलिफ़ आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो सिस्टम। अंदाज़ो वधि खां वधि 20 माण्हू विहारंदा, हुन सां गॾु 20 घटनि लोड बि हणंदा। अच्छा, मूं ॿुधो आहे त 50 माण्हू बि हिन जीप में अची वेंदा आहिनि। घणो कमाए वठो था हिकिड़े ट्रिप मां? कमाइण कॾहिं रुपयो ई कोन था कमाऊं, कॾहिं 2-3 कमाए वठंदा। छाजे करे? हाणे अॼु सवारी न आहे त कोन कमाई, तेल ई पूरो कंदी। अच्छा, गाॾी पंहिंजी अथव? ड्राइवर आहियो? पंहिंजी। मां बसि हिकिड़ो ई अप डाउन हणो था बसि? हिकिड़ो बि डेली कोन। अच्छा, नंबर ते ईंदो, नंबर ईंदो, 3 ॾींहं अचे, 4थे ॾींहुं अचे। 3 ॾींहं अचे, 4थे ॾींहुं अचे? 4थे ॾींहुं बि अचे। छाजे करे? घोट हिकिड़ो, हिन में गाॾियूं जेतिरियूं बीठनि हर को चए थो आऊं वञा। एॾियूं गाॾियूं छो वरितियूं अथव? बसि पाण खे कमकार ॾियनि। पाण खे बि कमु ॾिए थी, इहा ॻाल्हि आहे हुते। हिते भलायो था बारे में कमकार ॾियनि। दोस्तो, हिननि जीपुनि जी बि वॾी दिलचस्प कहाणी आहे। कंपनी त हिकिड़ी नंढी जीप करे मोकिली
पाकिस्तान में सिंध में पोइ हीअ कीअं डिगियूं थी वियूं ऐं जंहिं जीप में 4 खां 5 माण्हुनि जी गुंजाइश हुई उन जीप में 30, 35, 40 माण्हुनि जी गुंजाइश कीअं पैदा कई वई उनजो हिकिड़ो दिलचस्प सफ़र आहे। मुख़्तलिफ़ हिते गैरेज ठहियल आहिनि उमरकोट शहर में जिते इन्हनि जीपनि जी अल्ट्रेशन थिए थी। त अहिड़ो हिकिड़ो उस्ताद कारीगर आहे, उन खां हाल वाल वठूं था। छा नालो आहे भाउ तव्हांजो? कॾहिं खां ई कमु कयो पिया 16 साल से अल्ट्रेशन जो? रगो कंदा रगो अल्ट्रेशन आहियो? लाइट बिलिंग की नयूं साइडूं ठाहींदा आहियूं ऐं गाड़ी खे वधाईंदा आहियूं। अच्छा, इंजन जो त कमु वरी ॿियो केरु कंदो हूंदो? अच्छा, मूंखे थोरो शुरू खां ॿुधायो त हीअ नंढियूं जीपूं जेके ईंदियूं आहिनि पोटोहार स्टील बॉडी उन्हनि जी तव्हां अल्ट्रेशन कंदा आहियो? बचंदो पए उन्हनि जीपुनि जो असुलु सामान कहिड़ो बचंदो आहे ऐं कहिड़ो तव्हां हुन में ॿियो विझंदा आहियो? असीं नयूं ठाहींदा आहियूं, साइडूं नयूं ठाहींदा आहियूं, फर्श नयूं ठाहींदा आहियूं ऐं डंडा लॻाईंदा आहियूं गाॾी जा, पोयां वधाईंदा आहियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त बसि रगो तव्हां चेसिस ऐं अॻियां बानट वग़ैरह गेट वग़ैरह छॾींदा हूंदव? उहो धणी जो संदो हूंदो आहे, परियां खां वठी ईंदा आहिनि गाॾियूं। हा, पोइ कटाए करे लांग ठाराईंदा आहियूं। ऐं इंजण उहो त लॻल हूंदो आहे गाॾी में, शीशा बि मिलंदो आहे हुते वारो। कहिड़ो हूंदो आहे? डीज़ल हूंदो आहे या डीज़ल पेट्रोल? हूंदो आहे, पेट्रोल हूंदो आहे। ॿई हूंदा आहिनि। घणा सीसी जो लॻंदो आहे? 1000 सीसी हिकिड़ो लॻंदो आहे पेट्रोल ऐं ॿियो डीज़ल लॻंदो आहे। उहो घणा सीसी हूंदो आहे? उहो हूंदो आहे 2000। 2000 सीसी। अच्छा, 1000 सीसी 2000 सीसी जेको इंजन लॻाईंदा पेट्रोल ऐं डीज़ल उन में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे ताक़त जे लिहाज़? 4x4 हूंदो आहे गेयर। डीज़ल में हूंदो आहे त थर में हलंदी आहे गाॾी, रेप में हलंदी आहे। हा, फास्ट नहीं कोन्हे 4x4 गेयर में। हा। ऐं पेट्रोल में हूंदी आहे त इहो रुॻो चढ़ी जे हिसाब सां हूंदी आहे। सही आहे। हा, चढ़ी जे हिसाब सां हूंदी आहे, उहो रोड ते हलंदी आहे। ऐं मॉडल कहिड़ो हूंदियूं आहिनि जीपूं? इनमें 97 हूंदो आहे, 95 हूंदो आहे हा। ऐं मॉडल मुख़्तलिफ़। अच्छा, हिन केतिरो ख़र्चु अची वञे थो? माना हिकिड़ी जीप मिसाल 95 मॉडल जी को माण्हू ख़रीद करे लांग ठही ओके थिए थी त 7 लाख, 7.5 लाख, 8 लाख, 9 लाख, माना को अहिड़ा शौक़ीन हूंदा आहिनि 10 लाख करे, 12 लाख करे। माना उनजी जेका असुलु जेका जीप ते 9 लखनि ताईं ॿियो ख़र्चु? माना घणी सम्झी गाॾी वठी अचनि हुन खां पोइ ॿियो ख़र्चु। हा, हाणे हीअ तव्हां वटि आई आहे ठहणु अल्ट्रेशन लाइ। हीअ चादर घणा गेज जी हणो था? 11 गेज हूंदी आहे। 18 गेज। ऐं जेका असुलु जेका ओरिजिनल घणा गेज? हीअ हूंदी आहे यूज़ में 19 में हूंदी आहे। 19 में? हा, हीअ 18 जी लॻाईंदा आहियूं। माना हिकिड़ो गेज घटि आहे। हूअ आम जेके असांजो हींअर अॼुकल्ह गाॾियूं अचनि पियूं, जेके नयूं गाॾियूं, घणी तनक़ीद थिए थी, हिकिड़ी नई गाॾी आई आहे उन में घणी चादर घणा गेज इस्तेमालु थियल हूंदी आहे? उनमें सनी हूंदी आहे, 19 गेज हूंदी आहे, मिड़ई बसि टोटल पूरो हूंदो आहे। अच्छा, सही आहे। हिन में हीअ जेको 50, 60, 80 माण्हू वज़न हणंदा आहिनि, हिन में को टेंशन कोन मिलंदी आहे। 80 मण ताईं बि? हा। घणा माण्हू विहारे सघनि था हिन ते? मथे विहारंदा आहिनि 10-15 माण्हू। हा। अंदरि 8 माण्हू वेहंदा आहिनि, माना टोटल 20-25। 25? असां ॿुधो आहे 30 माण्हू वेहनि था मथे वञनि, माना मथे को वञे 80 माण्हू वज़न हणी वेंदा। वधि खां वधि माण्हू घणा वेहंदा आहिनि? कुझु मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था जेके हिननि जीपुनि में सफ़र कंदा आहिनि। तव्हांजो नालो छा आहे? हमज़ो कहिड़ो ॻोठु? कनारी। अच्छा, हिननि जीपुनि में तव्हां सफ़र कयो था, कहिड़ियूं परेशानियूं, कहिड़ियूं तकलीफ़ूं दरपेश अचनि थियूं? तकलीफ़ बसि माण्हू भोगणी आहे, इन ज़माने में आयो तकलीफ़ भोगे 50 किलो ज़मानो पियो। पर हिन जीप में कहिड़ी भोगियो था तकलीफ़? बीठे बीठे बसि। घणी देरि में पहुचाई थी तव्हां ॻोठु? 3 कलाक। 3 कलाक? एॾो परे आहे छा? 110 किलोमीटर? 110 किलोमीटर हिन जीप में तव्हां वेंदव? आख़िरी स्टॉप ते वेंदा। ऐं यको बीठा हूंदव? लोड जाम हुजे त वेहण जी जाइ हुजे, कॾहिं बि लोड जाम थो हुजे, कॾहिं घटि थो हुजे। असां इहे सभु। अच्छा, किरायो घणो वठे थो? किरायो 250। 300 रुपया असांजो किरायो, हिन जो 250 रुपया, अॻिते 400 रुपया किरायो। काएं ॾींदा आहियो हिते? जी, घणनि ॾींहंनि खां पोइ? हफ़्ते ईंदा आहियूं, ॿिए हफ़्ते 15 ॾींहं ईंदा आहियूं। जी हा। पोइ यको बीठा हूंदा आहियो 3 कलाकनि ताईं? हा, 3 कलाक बीठा हूंदा। ऐं लेडीज़ अंदरि ॿार परेशान थींदा हूंदा? लेडीज़ की जॻह मिली वेंदी आहे, माण्हू मथे बीहंदो। अच्छा, अॻियां वरी भिटूं बि आहिनि? दड़ा आहिनि, रोड बि आहे, अॻियां भिट बि आहे, कचो रोड बि आहे। पोइ हिन में जान जो बि त ख़तरो हूंदो न, हादसा बि थी सघंदा? अलाह रे बस में अलाह, नियत सां मंज़िल आसान था। जी हा। हाणे मूंखे ॿुधायो, नियत में आहे उहो त भोगे पूरो जा सके, नियत सां हूंदी आहे। बात तव्हां मूंखे ॿुधायो त थर में चलो जहिड़ा बि रोड ठाहिया आहिनि, कुझु न कुझु ठाहिया आहिनि, पर ट्रांसपोर्ट जो वॾो मसइलो आहे। हिन जी जाइ ते कहिड़ो ट्रांसपोर्ट अचणु घुरिजे जो तव्हांजो मसइलो हल थी वञे? बस हुजे, बस। अच्छा, बस हुजे त हुन में सहूलियत आहे, ॿार जी ऐं वॾे जी बि।
बुज़ुर्ग जी ऐं सुठी उन्हनि जी हिननि जीपुनि मां बेज़ार आहियो तव्हां? बेज़ार आहियूं बिल्कुलु जी हो परेशानी वॾी वॾी परेशानी माण्हू चढ़ंदा मजबूरी ख़ातिर चढ़ंदा इहो को सोरे था हा वाह सही बात है नखरा हींअर वापरा आहिनि हिननि जा नख़रा बि आहिनि। हा न हाणे घणी देरि खां हिते तव्हां बीठा आहियो? ही अधा कलाक थी वियो असांखे बीहे कलाक खां? हा अॻियां घणी देरि जो पंधु आहे? अञा पंप ते बीहंदो 2 कलाक वरी पंप ते 2 कलाक बीहंदो? हाणे को बस हुजे सफ़र घणी देरि जो आहे? 3 कलाक थी वेंदा आराम सां 3 कलाक उहे 3 कलाक ही 6 कलाक। हा साईं दोस्तो ॿुधो पिया भाऊ वारनि जूं ख़बरूं। हाणे इहो मूंखे ॿुधायो हीउ केॾो वॾो मसइलो आहे। मरीज़ उते हूंदा उहे कीअं ईंदा हिते? पर गवर्नमेंट खे का परवाही कोन्हे का। ऐं चवंदा त असां थर में अहिड़ी तरक़ी आंदी आहे थरकोल त असुल बसि क़िस्मत बदिलाए छॾी आहे। हीअ क़िस्मत आहे न 6 कलाक यार रगो उमरकोट शहर खां ॻोठ पहुचण में लॻंदा। केतिरी तकलीफ़ आहे। माण्हू मथे वेठा हूंदा आहिनि बीठा हूंदा आहिनि ॿार बच्चा लेडीज़ कोई अहसास ई कोन्हे कंहिंखे। हीअ 2025 ख़तमु थियण वारो आहे। अलाए कॾहिं असांजे हुकुमराननि खे असांजे माण्हुनि जो ख़्यालु ईंदो। को आहे को अहसासु कंहिंखे त यार केॾी तकलीफ़ आहे। दोस्तो ही लांग चेचिस जीपूं थर जे माण्हुनि जे सफ़र लाइ हिकिड़ो वाहिद ज़रियो आहिनि वाहिद ट्रांसपोर्ट आहे। पर शदीद तकलीफ़ बर्दाश्त करे पंहिंजनि ॻोठनि पंहिंजनि मागनि मकाननि ताईं पहुचनि था। ऐं गवर्नमेंट खे को ख़्यालु कोन्हे त थर जे रहवासियुनि खे न रुगो उमरकोट पर थरपारकर ज़िले में जेके ॻोठ अचनि था उते पिणु इहे साॻियूं जीपूं हलंदियूं। भाऊ साजन मंगरियो साहिबु हितां जो मक़ामी रहवासी आहे बाशूर शहरी आहे। साणसि ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं हिन ट्रांसपोर्ट ते माण्हू वॾी तकलीफ़ बर्दाश्त करे पंहिंजनि घरनि ताईं पहुचनि था वरी उतां ॻोठनि खां शहर बि अचनि था। ऐं आहे बि तमामु ख़तरनाक सवारी। तव्हां छा चवणु चाहींदो हिन जे बारे में? सर असुल में ॾिठो वञे त पंहिंजो हीअ त असुल में बेसिकली गाॾी हिन में सॼो आल्ट्रेशन थियल आहे। गाॾी स्टील पाड़ी जीपूं आहिनि उनखे कटे करे हिनखे गाडर टीयर अलाए छा छा लॻायो 40 माण्हू खणनि था 40 मण वज़न खणनि था रस्ते 40 माण्हू खणंदा आहिनि? हा असीं 35 खां 40 माण्हू खणनि था। उहो बि 5-5 6-6 कलाक जो सफ़रु कनि था 100-150 किलोमीटर उहो बॉर्डर ताईं वञनि था। विच में ॻोठनि में लाहींदा लेडीज़ जाम परेशान थिए थी। का गवर्नमेंट जी तरफ़ां का फैसिलिटी हुजे न बसूं हली वञनि त बहितरीनु थी वञे माण्हुनि खे घटि में घटि। एॾा माण्हू परेशान आहिनि बीमारी केतिरी ख़तरनाक आहे? हद खां वधीक ख़तरनाक आहे। हादसा जाम थींदा आहिनि एक्सीडेंट जाम थींदा आहिनि। हिकिड़ो त अवर रोड खणंदा आहिनि ही ड्राइवर पैसनि जी लालच में किराए जी लालच में वज़न जी लालच में पोइ हणा कंदा आहिनि। माण्हू कोन जीअं जानवर हणिबा आहिनि ईअं ई सथे खणंदा आहिनि। भाऊ भला छो था एॾी लालच कयो? माण्हुनि जो ख़्यालु कोन्हे तव्हांखे? एॾो ख़तरे में था ज़िंदगियूं विझो। माण्हुनि जो असांखे ख़्यालु आहे पर असांजी बि मजबूरी आहे माण्हुनि जी बि मजबूरी आहे। गाॾी न हुजण जी सूरत में माण्हुनि खे लाज़मी इन सां हलणो आहे। ॿियो केॾा वेंदा? ज़रूरी आहे छा भला तव्हां 40 माण्हू खणो? हिकिड़ी गाॾी अचे थी शहर माण्हू 30 थियो वञनि करे 40 थियो वञनि करे 50 थियो वञे पोइ किथे वेंदा? हिकिड़ी गाॾी आहे ॿी गाॾी कोन्हे। मिले कोन थो उनखे तेल घरां भरणो थो पए। न उहो त सही आहे भले पर ॿी वॾियूं गाॾियूं छो नथा हलायो? वॾियूं गाॾियूं कोन आहिनि साईं। हाणे हेॾा ट्रांसपोर्ट हेॾियूं गाॾियूं कोन था वठी अचनि असां छा करियूं? इहे जीपूं आहिनि पोस्टरूं हलायो। पोस्टरूं असां वटि गुंजाइश कोन थी पोस्टरूं वठी हलायूं। तव्हां हिन ते एॾो ख़र्चु कयो था सिंगारायो था। अॻिते कचा आहिनि न असां अॻिते कचा आहिनि। रोड ख़तमु थी वञे त अॻिते कचो आहे पोइ कचे में पोस्टरूं हली कोन सघंदियूं। हाणे न हीअं केरु हिकिड़ो हथु हिन लोहारी पटी में विझी हीअ लटकंदो वञे दिडका खाईंदो वञे लुॾंदो लमंदो वञे ऐं 6 कलाकनि ताईं ईअं लटकियो पियो हुजे। 6 कलाकनि ताईं को सिंध असेंबली जो MP हलो उहो न उनजो को वेझो चलो उहो बि न उनजो मिट माइट उहो बि न को दोस्त यार ईअं लटकंदो। बसि ॿियो कुझु न कनि ऑफिसर इहे चूंडियल नुमाइंदा हिकिड़े ॾींहं लाइ 6 कलाकनि ताईं असांखे ईअं सफ़रु करे ॾेखारींदा। हिन हालत में असां उन्हनि खे मञींदासीं हिकिड़े ॾींहं लाइ बसि। न त पोइ न त घटि में घटि हिते बसूं शुरू कयूं वञनि थरपारकर में। इहे असांजूं भेणूं आहिनि असांजूं नियाणियूं उहे बि वीचारियूं सफ़रु कनि थियूं ऐं शदीद तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि थियूं। बीमार बि हूंदा माण्हू ॿाड़ा अलॻि परेशान हूंदा आहिनि पर अहसासु आहे कोन। अलाह करे हिननि खे अहसासु थिए। दोस्तो तव्हांखे अॼोको विला कीअं लॻो? उमरकोट शहर मां असां थरपारकर ते माण्हुनि जे हिन तमामु वॾे मसइले जी तव्हांखे हिकिड़ी नंढी झलक पेश कई आहे। हीउ तमामु वॾो मसइलो आहे। असां कोशिशि कंदासीं त हिन मसइले ते वधीक विलास ठाहियूं ऐं कंहिं ॾींहुं
ईअं लटकी वञूं असां पाण पोइ तव्हांखे ॾेखारियूं इन्हनि वज़ीरनि खे ॾेखारियूं ट्रांसपोर्ट जे वज़ीर खे बि ॾेखारियूं त हीअ केॾी तकलीफ़ में आहिनि माण्हू पोइ बाक़ी रॻो कराची में बसूं आणण ते ज़ोर आहे ॿियनि शहरनि में सहूलियतूं ॾियण ते ज़ोर आहे बाक़ी हीअ त ॼण सिंध जा माण्हू आहिनि ई कोन हिन मुल्क जा माण्हू आहिनि ई कोन फ़िलहालु वीडियो जे कॾहिं पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो माशाअल्लाह।